गढ़ी हसन जे दुआ माला वासी पोरियत नीगर 15 सालन जो अब्दुल समद दुओ जेको कम सांगे मजदूरी ते जेको तो कोयटा वयल हो जेको तो गुजरियल 5 ॾींहनि खां वो लापता थी वियो आहे ऐं उन जे वारसन पारां जेको त नीगर जे अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। उन हवाले सां अॼु संदसि वारसन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। बचड़ो मोटायो अल्लाह जो नालो थवे कुरानन जे सदके न्याणियों कुरान जलियों बीठा हुई बेसमरा हुई असांखे कुरान को सवा वाह कोन्हे। अब्बा सॼी मदद कयो असां ग़रीबन जो मदद थियो त अब्बा अल्लाह जो नालो थवे मुंहिंजो गरीब पोहरियात थवे मुंहिंजो मिसकीन पोरे ते वियो जेके उतो झपे विया थवे अल्लाह जो नालो थवे असां बेसमरन जो समर कोन्हे तव्हां असांजी मदद कयो मिसकीन के मोटायो अल्लाह जो नालो थवे इस्म अल्लाह जो थवे। अवाम जो अब्दुल समद बचड़ो आ वास्ते अल्लाह जे कुरानन जे सदके मां जो अब्दुल समद पुत्र जी मदद करे मां जो बचड़ो ता मदद में मोटराए जो वास्ते अल्लाह जो हिन कुरान जे सदके मोटरा मां जो वयो पोहरे का मां जेके पोहरियो न करन मां जो बैठक तू खणी विया हिन कुरान जे सदके मां जो बचड़ो मां जेके कुला करे मांखे मोटा ॾियो हिन कुरान जे सदके असां सां मदद कंदा वे असांजो नंढड़ो नीगर आहे असांजो वयो आहे मिट्टी ते वयो आहे कोटिया शहर में असांजो लांढी में वेठो असांजो अगाव करे खणी विया इन कुरान जे सदके असां सां मदद कंदा वे असांखे ॿाल ॾियो असां परेशान हूं असां घर में तओ बि नथा चाढ़ूं असां बचे का रो रड़ूं था असांखे इन जे सदके असांखे ॾियो अबा इन कुरान जे सदके कोटिया अग में असांजो ॿाल वयो आहे गंवाइजी वियो आहे असांजो पंजो ॼाड़ो आहे असांजो बच्चो ज़ाहिर कोन्हे असांखे का ख़बर नथी पवे इन कुरान जे सदके असांखे ॾींदा वे अबा जंहिंजे ज़रिए ते मुल्क हले थो अबा इन कुरान जे सदके असांखे बच्चो लही ॾियो। हिननि जो चवणु आहे त जेको नीगर कम सांगे कोयटा वियल हो उहो 5 ॾींहं गुज़रण बावजूदि उनजो जेको आहे ॾस पतो न पइजी सघियो आहे। हिननि अगवा जो शक ज़ाहिर कंदे बलोचिस्तान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त नीगर जे बाज़ियाबी लाइ ऐं उनजे ॻोल्हा जे लाइ जेके आहे मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो जेकब न्यूज़ गढ़ी हसन।